अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे लेखक ऐं कोमप्रस्त अॻवान नवाज़ खान ज़ौर जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे छा GM सैयद नाकाम सियासतदान हो। सिंध जंहिं जंगाण वारी सूरतहाल में फाथल आहे उनखे ॾिसंदे आउं कोशिशि कंदो आहियां त ग़ैर ज़रूरी तौर ते तकरार न वधाइजनि, हल्की फुल्की ॻाल्हि ते फ़ल्क न आणिजे। अरे गैरे नथू खैरे ते मुछ न छंडिजे ऐं घणो तणो सह दरगुज़र खां कमु वठिजे। उन जे बावजूदि कॾहिं कॾहिं किन मामलनि ते रद्द अमल ॾियणु ज़रूरी थियो पवे। आउं हिकु दफ़ो काफ़ी वरिया अॻु सैद जे बचाव में अॻिते आयो हुअसि ऐं लिखियो हुयमि, मूं GM सैद खे कॾहिं बि अक़ीदत तौरु न ॾिठो आहे। आउं सैद जो मुतक़िद न, सैद जो नक़ाद आहियां, पर तव्हां वटि तनक़ीद न तासुब आहे। तासुब सां दुरुस्त नतीजनि ते नथो पुॼी सघिजे। अक़ीदो ऐं तासुब पाण में वेगा भाइर आहिनि। अक़ीदे वांगुरु तासुब बि दलील जो दर बंदि थो करे। तनक़ीद अदब में हुजे या सियासत में, उहा शयुनि खे वधीक मयारी ऐं वधीक काराइतो बणाईंदी आहे। अफ़सोस त असां वटि आला मयार जी तनक़ीद उभरी न सघी आहे ऐं तनक़ीद जे नाले में बोहतानबाज़ी, हुलड़बाज़ी, रियाकारी ऐं तासुब खां कमु वरितो वञे थो। उनजो सबबु हीअ आहे त असांजे अक्सर माण्हुनि खे तनक़ीद जी वसफ़ असूलनि ऐं हदनि जी ख़बर ई कान्हे। तनक़ीद जे निहायत सादे ऐं बिन मुख़्तसर वसफ़ हीअ आहे त उहा कंहिं शइ जे मुख़्तलिफ़ पासनि जो जाइज़ो वठी किन मख़सूस मयारनि मूजिबि उनजे आला पैमाननि जी कथ करे थी। उनजो क़दुरु मुक़ररु थी करे ऐं किन ख़ासि अमलनि जे मुख़्तलिफ़ पासनि ते पवंदड़ असरनि खे पधिरो थी करे। उन बजाए असां वटि तनक़ीद जो तस्वर महज़ मुख़ालफ़त, पटको लाहिणु, पिटको करणु, जूंडा पट ऐं कज बहसी आहे। जॾहिं त ज़रूरत शयुनि जे बारे में दुरुस्त तस्वर पैदा करणु ऐं हक़ीक़त पसंदाणा ऐं मयारी रवैया जोड़ण जी आहे। मूंखे इहा ॻाल्हि हिन दफ़े शिदत सां वरी तॾहिं यादि आई आहे जॾहिं हिकु भेरो ॿीहर मोहतरम डॉक्टर कादर मक्सी कंहिं इंटरव्यू में साईं GM सैद जे बारे में ख़्यालु आराई कई आहे। मूं जंहिं ज़माने में सियासत में शुरूआती पेरड़ा खयां हुआ, सिंध में उहो दौर त बिला शक GM सैद जो हो, पर असीं बालक वोस्ता में हुआसीं। GM सैद असांजो साईं हो। अलबत्त असां सां आलमाणा ॻाल्हियूं असांजी सम्झ खां मथे हुयूं। उनजी भेट में अब्दुल वाहिद आरिसर जी रूमानियत में ॿधल दानिश, डॉक्टर कादर मक्सी जी मुहम जोयाना बहादुरी, डॉक्टर दोदे महरी जे मुछनि जी शोख़ फड़क, आसिफ बालादी जी नरम संजीदगी, हाशिम खोसे जी मुर्क भरियल दलीलबाज़ी ऐं अली नवाज़ ॿुट जूं सुर्ख़ अखियूं असांजी दिलि खे वधीक छिकींदियूं हुयूं। उन दौर में हिकु सॼी सारी नस्ल जी सियासी अफ़ज़ाइश थी। उन नस्ल कान डॉक्टर कादर मक्सी इनक़लाब लाइ उत्साह ऐं आज़ादी जी उमेद जो उहिञाण बणियल हो। बिना शक जे डॉक्टर साहिब जो हिकिड़ो सियासी किरदार बि आहे, जंहिं करे आउं अॼु बि दिलि सां संदसि इज़त कंदो आहियां। असांखे पंहिंजनि पेशरुअनि जी तोड़े हिकु जहिड़े जी इज़त करण बि घुरिजे। दुश्मन जेको सॼी क़ौम जो साॻियो आहे खणी इज़त न कंदो, पर दोस्त इज़त कंदा। सियासी ऐं नज़रियाती इख़्तिलाफ़ उन सिलसिले में माने न थियणु घुरिजनि। साॻे वक़्तु हिकु ॿिए लाइ इज़त, एतिराम ऐं पंहिंजाइप खे बरक़रार रखंदे पंहिंजनि मौक़फ़नि ऐं असूली इख़्तिलाफ़नि ते बि बीहणु घुरिजे। डॉक्टर कादर मक्सी चए थो, साईं GM सैद रिसर्चर ऐं स्कॉलर त वॾो हो, पर हू हिकु नाकाम सियासतदान हो। दुनिया जी सियासी तारीख़ खे बारीक बीनी सां ॾिसिजे थो त पतो पए थो त कामयाबी तोड़े नाकामी मुतलक़ शयूं न थींदियूं आहिनि। न सिर्फ़ु फ़लसफ़े जे हवाले सां, पर सियासी रूह खां पिणु उहे ॿई निस्बती तस्वर आहिनि। को अमल जेको हिकु दौर में कामयाबी सम्झो वेंदो हुजे, उहो ॿिए दौर में नाकामी बि सम्झी सघिजे थो। दौर ऐं मयार बदिलजण सां कॾहिं कॾहिं नाकामी कामयाबी ऐं कामयाबी नाकामी में बदिलजे थी। सिकंदर आज़म यूनान जे पटनि तां घोड़े जी पुठी ते सवार थियो। लतानी नदी खां नीर ऐं दजला खां सिंधु जे किनारनि ताईं वारा मुल्कनि जा मुल्क मती बणाईंदो वियो। उन ज़माने जी पारसिया जी सल्तनत ते हुक्मरान थी वियो। सिंध में मिलियल शिकस्त जी दौंस में ईरान में घणो शराब पीअणु सबबा मरी वियो। हूअ वॾो फातह हो,
दुनिया जे वॾियुनि सल्तनत मां हिकु वॾी सल्तनत जोड़ियाई, पर संदसि मुंहुं पुॼाणा संदसि सल्तनत विरहाइजी वई। जंगियूं खटियाई, कामयाबु हो, पर सल्तनत विरहाइजण सबबि संदसि कामयाबी पाइदार न थी सघी। संदसि अज़मत वेंदी रही जो पराया मुल्क फ़तह कयाई ऐं उतां जूं दौलतूं मेड़ियाई। उनखे छा चवंदासीं, कामयाब या नाकामी? उहा दाइमी नाकामी आहे। खेसि हाणे अज़ीम रुॻो हिकु ॻाल्हि जे करे मञियो वञे थो त जो ॿियनि केतिरनि ई बादशाहनि ऐं फ़ातिहनि वांगुरु सुरेत या रखियल बणाए रखण बजाए ईरान जी शहज़ादी रुख़साना सां शादी कयाई। उहो बराबरी इज़त भरियो शानाइतो इंसानी अमल तारीख़ में संदसि भरम भरी करे वियो आहे। हनीबाल कार्थेज मां हलियो, फेरो करे कोह अल्पस टिपी रूमियुनि ते वञी कड़कियो। ढंढ तरासी मनु जे किनारे ते सुबुह जो 10 लॻी ताईं रूमियुनि जा 40,000 सिपाही चटणी करे छॾियाई। कनसाई जे मैदान ते 20,000 रूमियुनि जा सिर नियाई। ॿिन्ही जंगियुनि में रूमी फ़ौज खे बदतरीन शिकस्तूं मिलियूं। उन हूंदे बि रूम शहर खे फ़तह न करे सघियो। कांइसि पोइ बि रूमी सल्तनत सारा साल क़ाइमु रही, पर संदसि जंगी हिकमत अमली ऐं तारीख़ ते असर जे लिहाज़ खां दुनिया खेसि हिकु अज़ीम ऐं कामयाबु जर्नैल सम्झे थी, जंहिं रूम खे डाहिण जा बुनियाद रखी छॾिया हुआ। इनकलाब फ़्रांस जे पैदार न थी सघण जे नतीजे में फ़्रांस इंतशार जो शिकार हो। नेपोलियन बोनापार्ट अॻिते आयो, जंगियूं खटियाई, वाटरलो जे मैदान ते आख़िरी जंग हारायई ऐं सेंट हेलिना जे ॿेड़ ते क़ैद तन्हाई में लाॾाणो करे वियो। जंगियुनि खे छॾे करे संदसि अहम सियासी कारनामो फ़्रांस खे इंतशार मां कढी हिकु क़ौमी लड़ी में पोइ वञणु हो। खेसि नाकाम चऊं या कामयाबु, इहे त थिया कुझु जनरलनि ऐं हुक्मरान जा मिसाल। हाणे अचूं था ॿिए पासे ॾांहुं। कार्ल मार्क्स सरमाएदारी जे मुक़ाबले में मुआशी बराबरी जो हिकिड़ो आलिशान नज़रियो ॾिनो, जंहिंजी पादाश में ग़ुर्बत ऐं जलावतनी सिर ते सठाई। बरतानिया में जलावतनी दौरान जर्मन इनकलाबी मज़दूरनि खे फ़ौजी ऐं इनकलाबी वेढ़ा जूं तरबियतूं ॾियारे वेहण लाइ वापसि वतन मोकिलींदो रहियो, पर पोइ बि इनकलाब बर्पा न करे सघियो। मुला मुस्तफ़ा बरज़ानी कुर्दन जो वॾो अॻवान हो। इराक़ी कुर्दन जी आज़ादी लाइ ईरान, आर्मीनिया ऐं अमेरिका में जलावतनी जा घंघर ॾींहणा खारियाई। फ़ौत बि जलावतनी में ई थियो। कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पार्टी जो बानीकार हो। खांइसि पोइ संदसि पुट आज़ादी जी वेढ़ विढ़ंदा रहिया। कुर्दन वटि 65,000 सिर्फ़ु वेढ़ाक औरतूं आहिनि। सदाम हुसैन जे ज़वाल बाद ख़ुदि मुख़्तियार कुर्दिस्तान रीजन जी हुक्मरानी मुस्तफ़ा बरज़ानी जे पुटनि जी अॻवानी में हलंदड़ संदसि जमायत कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पार्टी वटि आहे। 2017 में रेफरेंडम करायाऊं त 98% वोट आज़ादी जे हक़ में पिया। जेतोणीकि कुर्दिस्तान अञा आज़ादी हासिल करे न सघियो आहे, पर छा केरु मरहूम बरज़ानी खे नाकाम चई सघे थो, जंहिं ज़ाबल कबीर दरिया जे किनारनि खां वठी परॾेह में दन्यूब जी कंधी सां वञी वेठल कुर्दन ताईं सभिनी खे हिकु क़ौम जी आलिशान तस्वर जी कंढी में पोइ छॾियो। कंहिं बि क़ौम जो सभ खां वॾो नुक़सानु ऐं अलमियो हीअ आहे त उहा हिकु क़ौम तौरु सोचण ऐं जदोजहद करणु छॾे ॾिए। असां सिंधियुनि सां उनखां बि वधीक ख़राबु हालतूं हुयूं। असां पंहिंजी इज्तमाही ऐं तारीख़ी यादगिरी वञाए वेठा रहियासीं। 19वीं सदी जे आख़िर में जॾहिं जदीद सियासी सरिश्तनि जी सुध ॿुध हिते पहुचणु शुरू थी त सिंधियुनि जूं जेके पहिरियों जमायतूं जुड़ियूं उहे सिंध हिंदू सभा, सिंध मोहम्मदन एसोसिएशन, ख़िलाफ़त तहरीक वग़ैरह हुयूं। जेके क़ौमी जमायतूं हुजण बजाए फ़िरक़ेवार जमायतूं हुयूं, जेके सिंधी हिंदुअनि ऐं सिंधी मुस्लमाननि में विरछल रहियूं। सिंधियुनि जो रवादार क़ौमी जमायतूं त 1935-36 जी पैदावार आहिनि, जेके बि पाण खे ऑल इंडिया सियासी असरनि खां बचाए न सघियूं। सिंधी हिकु क़ौम तौरु सोचण बजाए हिंदू मुस्लिम सोच में विरछल रहिया ऐं कांग्रेसी लीगी असरनि हेठि सोचींदा रहिया। वतन जो अहसासु त माण्हू में उणी ई रहे थो, पर जेकॾहिं उहो सियासी शौर जो हिसो नथो थिए त उनजी अहमियत हिकु दाख़िली कैफ़ियत खां वधीक कुझु न आहे। सिंधियुनि जे सियासी शौर जी सुई ऑल इंडिया सियासी कुतब ॾांहुं ताणिल रही।
उन सूरत हाल में इंडिया जहिड़े गजगाह में वञाइजी वञण खां GM सैद, शेख अब्दुल मजीद सिंधी, अब्दुल्ला हारून, अयूब खोड़े, अलीमहमद राशिदी, मीरान मोहम्मद शाह ऐं ॿियनि सिंधी सियासतदाननि खे उत्तर ओलह मुस्लिम अक्सरियती इलाइक़नि ते ॿधल दाख़िली ख़ुदि मुख़्तियारी ॾींदड़ ममलिकत वधीक बहितर लॻी, जंहिं ख़्याल जी अॻुवाणी मुस्लिम लीग पिए कई, जंहिंजी सिंध में वाग 3 ॾींहंनि बिलाशक GM सैद वटि हुई। उहो हिकु सियासी हल हो। मुदबर सियासतदान हमेशह सियासी हल कढंदो आहे। जीअं जीअं अंग्रेज़ कमज़ोर थिया, इक़्तिदार वेझो ईंदो भासियो, मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जे ताले आज़माइण पाण खे पधिरो करे विधो। मुस्लिम लीग जे मौक़े परस्ती ऐं जनाह जे फिरणी घिरणी ऐं साॻे वक़्तु अनापरस्त ज़िद्दी ऐं आमराना तबियत जे करे साईं GM सैद खे मजूज़ा हल सिंध जे मुस्तक़बिल लाइ सुठो साबित न थियण जा परूण पिया। हिन कैबिनेट मिशन दौरान सिंध लाइ अलॻि हल तजवीज़ करण जी कोशिशि कई, पर उहो कुझु न थी सघियो। अंग्रेज़ कांग्रेस ऐं लीग खां सवाइ बाक़ी धुरियुनि खे ॿुधण खां कन लाटार करे रहिया हुआ। सैद खे संदसि पहिरें फ़ैसिले ते पशेमानी थी। हुन पोइ उन ते लिखियो, ग़लती जो इक़रार कयो ऐं उनखां अॻिते वधी सही रस्तो चिटो करण जी कोशिशि कयाई। सिंध जे क़ौमी तशख़ुस ऐं मुल्की हैसियत जी बहाली। जेतोणीकि GM सैद पंहिंजी सियासी ग़लती जो एतिराफ़ कयो आहे, पर उहो को अहिड़ो मसइलो न हो जेको तारीख़ में पहिरियों भेरो रुनमा थियो हुजे। दुनिया सियासी हलनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौमनि जे विच में गॾपिण ऐं अलहदगियुनि जे मिसालनि सां भरी पई आहे। सिंध मुस्लिम लीग या मुसलमाननि जी अलॻि ममलिकत वारे ख़्याल ते उन करे हिरख हारी जो उन में क़ौमनि जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं क़ौमी तशख़ुस जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिनी पई वई। उन जे उबतड़ कांग्रेस मुतहद हिंदुस्तान जे नाले में मज़बूत मर्कज़ जी प्रचारक हुई। उहो सियासी सटाणी जे मंतक़ी बीहक, नज़रियाती लाड़नि जे जबर ऐं मुफ़ादनि जी जोड़जक जो अलमनाक नतीजो हो, जो अंग्रेज़नि जे वञण बाद ॿिन्ही जमायतनि हिक ॿिए जे अॻूणे किरदार जे उबतड़ नयूं जॻहियूं वालारियूं। हक़नि ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत जा निगहबान बणिया ऐं अंदरूनी ख़ुदि मुख़्तियारी जा दावेदार बदतरीन मर्कज़ी जा तरफ़दार बणिजी विया, जंहिंमें मंतक़ी नतीजे तौरु पंजाबी बालादस्ती खे उभरी अचणो हो। पोइ कराची खे सिंध खां फुरण, वन यूनिट महण, दरियाउनि ऐं ज़मीन ते कब्ज़े, ॿोली ऐं सक़ाफ़त लाइ धिकार, पैदावारी वसीलनि जी फुलट समण ते गिरफ़्त, धारनि जी आबादकारी, वॾनि शहरनि समेत सिंध जी आबादियाती तवाज़न में बिगाड़, सिंध जे इक़्तिदार आला खे इस्लामाबाद जे ताबे करणु, ॻिझो सियासी क़ुवतूं पैदा करे सिंधियुनि जी क़ौमी सग ऐं मुआशी सियासी इर्तिका अॻियां बंदि ॿधण समेत केतिरनि ई हरबनि ऐं साज़िशुनि खे वक़्तु बेवक़्तु अमल में आंदो वियो। जिन क़दमनि जे ख़िलाफ़ साईं GM सैद जो किरदारु कंहिंखां ॻुझो कोन्हे, वन यूनिट ख़िलाफ़ असेंबली में ठहराव मंज़ूरु कराइण खां वठी वन यूनिट जे ख़ात्मे ताईं सैद जो किरदारु हिकु कामयाब सियासतदान तौरु तारीख़ में लिखिजी चुको आहे। तारीख़ संदसि जदोजहदनि ते कामयाबीअ जी दाइमी मुहर सब्त करे चुकी आहे। अलबत्त अज़ीम अॻुवाणनि जे कामयाबियुनि खे सिर्फ़ वाक़िअनि ऐं मसइलनि जे पस मंज़र में न ॾिसबो, बलकानी दानिशर ब्रिगेड हेकंत हिकिड़ी ॾाढी कम जी ॻाल्हि कई आहे। हुन लिखियो आहे, कमज़ोर अॻुवाण कामयाबी खे ॾोकड़नि उहिदनि ऐं इक़्तिदार सां मापींदा आहिनि। मज़बूत ऐं वॾा अॻुवाण कामयाबी खे संदन पारां आम माण्हुनि जे ज़िंदगीअ में आंदल बहितरीन अॻु भराइनि ऐं शऊर जी वाद वसीले कथींदा आहिनि। जदीद दौर में उन मयार ते सिंध में रुॻो साईं GM सैद ई पूरो लहे थो, छाकाणि त सैद सिर्फ़ु हिकु कामयाब सियासतदान न पर तारीख़ साज़ सियासतदान आहे। कामयाबी नंढी ॻाल्हि आहे, तारीख़ साज़ी उनखां वॾी ॻाल्हि आहे। सैद जो तारीख़ साज़ किरदारु हीअ आहे त हू ई आहे जंहिं हिन ज़माने में सिंधी क़ौम खे संदसि क़ौमी सुञाणप ऐं तारीख़ी मुल्की हैसियत जो शऊर अता कयो। हिकु मज़हबी तंग नज़र ऐं सिक्योरिटी रियासत जे अंदरि रोशन ख़्याली, तरक़ी पसंदी, इंसान दोस्ती ऐं क़ौमपरस्ती खे फ़रोग़ ॾियण में जेॾो असराइतो ऐं घण तरफ़ो सियासी अदबी ऐं फ़िक्री किरदारु GM सैद अदा कयो, ओतिरी पतोड़ को ॿियो करे न सघियो आहे। हुन सिंधियुनि खे हिकु क़ौम वारी बीहक में सॾाईंदे सियासी, सक़ाफ़ती, मुआशी, मुआशरती, मज़हबी, रवादारी
अदबी फ़िक्री ऐं इज्तमाही धागे में पोइ क़ौमी वजूद जे बचाव वारियूं जहतूं पधरियूं करे ॾिनियूं, जिन जी रोशनी में हिन ख़िते जे मुस्तक़बिल जो तयन थियणो आहे। आउं भेटाइन तशबीहनि जे घणे हक़ में न हूंदो आहियां, उन हूंदे बि ही हिकु हवालो वॼाइणु ज़रूरी सम्झां थो। सिंध जे तमामु वॾे दानिश्वर ऐं आलमी तारीख़ जे ॼाणू यूसुफ शाहीन हिकु भेरे चयो हो त GM सैयद सिंधी नसर जो शाह लतीफ़ आहे। हिकु इंटरव्यू दौरान खांसिन सिलसिले में सुवाल कयो वियो त छा मां इहा ॻाल्हि सैयद जे नसर जे मयार जे लिहाज़ खां कई आहे? जवाब में हुन वराणियो, न, मूं इन आधार ते इहा ॻाल्हि नाहे कई। नसर निगार सिंधी में ॿिया बि वॾा पिया आहिनि जिन GM सैयद खां वधीक सुठो ऐं आला नसर लिखियो आहे। मूं इहा ॻाल्हि GM सैयद जे नसर में आज़ादी जी शदीद तड़प जे हिसाब सां कई आहे। लतीफ़ जी शाइरी वांगुरु GM सैयद जे नसर में शिदत आहे, उन में आज़ादी जी जेका तड़प आहे उहा ॿिए कंहिं सिंधी नसर नवीस वटि नथी मिले। वाज़े रहे त साईं GM सैयद वटि आज़ादी जी उहा तड़प हिकु अदीब, आलिम ऐं स्कॉलर हुजण खां वधीक हिकु आज़ादी पसंदि सियासतदान हुजण जे करे आहे। माण्हू आलमनि ऐं स्कॉलरनि सां प्यारु कंदा आहिनि पर सियासतदाननि जी पैरवी कंदा आहिनि। कहिड़ो स्कॉलर आहे जंहिंजा एतिरा पैरोकार हुजनि? अटकल 5 ॾहाकनि खां समाज खे गैर सियासी बणाइण वारे एजेंडा ते रियासती क़ुवतनि कमु कयो आहे। असल में सैयद जे सियासी हैसियत जो इनकार उन एजेंडा जो सिधो अणसिधो हिसो थियणु आहे, जंहिंजो केतिरा ई दोस्त लाशऊरी शिकार थियनि था। हिकिड़नि लाइ GM सैयद सिर्फ़ु हिकु सूफ़ी आहे, ॿियनि लाइ रुॻो हिकु अदीब आहे, टियनि लाइ स्कॉलर आहे, चौथनि लाइ महज़ हिकु अहले दिलि इंसानु आहे। उन्हनि दोस्तनि लाइ सैयद जूं सभु हैसियतूं उत्तम आहिनि सवाइ सियासतदान जे। जॾहिं त क़ौमनि जूं तक़दीरूं सियासतदान बदिलाईंदा आहिनि। सैयद बि अवल आख़िर सियासतदान हो, संस ॿिया ज़ाविया उन जे अंदरि आहिनि। GM सैयद जी शख़्सियत जो न्यूक्लियस सियासत आहे। हुनजो समूरो अदबी फ़िक्री ऐं तारीख़ी पोरियो सियासत जे गिर्दी घुमे थो ऐं सिंध जी क़ौमी आज़ादी जी तड़प उभारे थो। उतां ई क़ौमी इनक़लाब बर्पा थियणो आहे ऐं उन नुक़्ते ते तारीख़ GM सैयद जे दाइमी क़ौमी कामयाबियुनि मथां हिकु अदीब, आलिम, स्कॉलर ऐं मुफ़कर खां अॻिते वधी हिकु तारीख़ साज़ सियासतदान वारी सोभाइती मुहर हणंदे संस हक़ में पासो वराए थी। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ौहर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन